अस्सलामुअलैकुम मुझा यूट्यूब भाइरो, मेरे यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां हूंदा। साथियों, उर्दू में थोरो ॻाल्हाइणो थो पए, छा त मुंहिंजा घणा जेके फॉलोअर आहिनि उर्दू थी विया आहिनि। कुझु सिराइकी मुल्तान जे पासे आहे, कुझु कराची जे पासे उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाब जा कुझु साथी जेके मूंखे इनबॉक्स में पर्सनल मैसेज कंदा आहिनि त इहा ॾाढो सुठो कमु थो करी पियो। मुंहिंजे कमु सुठो कयां थो बुरो कयां थो, तव्हांजे साम्हूं आहे। ड्राड़ कोन थो हणां, हाम कोन थो हणां, त छा थो कयां। मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे त सिंधी किताब, सिंधी अदब जी ख़िदमत थिए, ऐं उहे सिंधी किताब जेके असां सां सुठा आहिनि, मशहूरु आहिनि, ऐं जेके लिकियल आहिनि जिते आम पहुच कोन्हे यूट्यूब में, बाक़ी फेसबुक भरियो पियो आहे, जेके किताब जा यूट्यूब बि भरियो पियो आहे। यूट्यूब में पर अंग्रेज़ी उर्दू एॾो मवादु आहे, सिंधी बि असांजा आहिनि, सुठा आहिनि, सुठनि किताबनि ते ॻाल्हाईंदा, सुठा किताब पढ़िया था वञनि, पर असांजा कॉन्टेक्ट जे असांजो सिंधी पढ़ंदड़ कुझु घटि आहे, उहो यूट्यूब ते अचे ई कोन थो। इन करे थोरा व्यूअर्स घटि था अचनि या घटि हुजण करे। साथियों, सते कोला ट्रैक में कोन थो वञा पियो। ही नाविल्स आहिनि ॿ, मातम हिकु औरत जो ऐं पहिरियों पहिरियों प्यार। साथियों, ही आहे उमर रिवाबेला, अर्जेंटीनाई सहाफ़ी, उन जो ही नाविल्स आहे हिकु औरत जे दर्द किथां जेल डायरी। इवान तुर्गनेफ, रूसी अदीब, पहिरियों पहिरियों प्यार, इश्क मुहबत ते नाविल ॾाढा ॿई ज़बरदस्त किताब आहिनि। ॿई असांजे प्यारे साथी नंगर चना जी मुहबत नूर नचोड़े हिन खे तर्जुमो कयो। थोरो अचो तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां त नंगर चना साहिबु हिननि जे बारे में छा थो चए किताबनि जे बारे में। साथियों, हिन नाविल जी इहा ख़ासियत आहे जो हीउ नाविल असांजो ॿीहर छपियो आहे। ॿीहर माना सुठे टाइम कयो, हिन जी माना एतिरो नौजवान हिन खे पसंदि कयो आहे जो हिन खे माना इदारे ॿीहर हिन खे छापण ते मजबूर कयो आहे। हीअ सॼी सिंध में मिले थो। हीअ 2018 में शाया थियो, वरी 2021 में ॿियो छापो शाया थियो। साथियों, हीअ अर्पणा कई नंगर साहिबु, हुर तहरीक, सिंधी हारी कमेटी, सिंधी नारी तहरीक, सिंधियाणी तहरीक, सिंधी औरत तंज़ीम ऐं नारी जमहूरी महाज जे सुरमिन सिंधियाणियुनि जे नाम। दोस्तो, हीअ औरतुनि जे हवाले सां किताब आहे, किताब ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं जो मुहाग असांजो नाले वारो अवाम वर्कर पार्टी जो साथी मरकज़ी जेको आहे असांजो उहिदेदार आहे कावड़ बख्शल तलो, उन लिखियो आहे। मुहाग ॾाढो पेराइतो लिखियो अथई, सही नमूने लिखियो अथई। हिन खे मां पढ़ंदुसि त माना टाइम वॾो थींदो, पर हिन जो मुख़्तसर जेको आहे, जेको मां तव्हांखे थोरो थोरो करे पढ़ी ॿुधायां थो त हिन जे नावल जे बारे में कावड़ बख्शल छा थो लिखे पियो, छा थो चए पियो। सो हिन जो लाइ मां तव्हांखे थोरो हिन जो कुझु टुकड़ा पढ़ी ॿुधाईंदुसि त हिन में नावल जे बारे में ऐं हिन किताब जे बारे में असांजो साथी छा थो चए थो त ही नाविल बि उहो ई कुझु करे थो। 1986 में छपंदड़ ही नाविल रिक्वेम फॉर वुमेन्स सोल्स जो लेखक उमर रिवाबेला हिकु अर्जेंटाइनी सहाफ़ी आहे। हिन नाविल सोज़ाना नाले हिकु औरत जी जेल वार्ता आहे। उन तकलीफ़, तशद्दुद, ज़ना ऐं ज़ियान जो दास्तान आहे जेको हूअं बि हर महकूम ऐं मज़लूम जो किस्सो आहे। साथियों, नाविल जो ॿियो अहम किरदारु इंतिनो हिकु कैथोलिक पादरी आहे जंहिंजो रुख पापाइत जे रवायत जे स्लेब ते अञा नाहे चढ़ियो। हू सोचे थो त साह खणे थो ऐं हिन ऐं मन में सुवाल पाले थो, संदसि मन जी आंध मांध खे ई को मोह कोन्हे को, पर हिकु ॾींहुं जॾहिं खेसि हिकिड़ो बंदि दॿो मिलियो थो जंहिंखे खोलण सां गूं ऐं मुट जी धप सॼे कमरे में फेंकिजे, तॾहिं उहा धप शायदि ॾींहुं ॾेढ में ख़तमु थी वञे थी। पर उन दॿे में पननि ठिकंदे मौजूदु लिखणी जा असर पादरी समूरी ज़िंदगी तब्दील करे छॾनि था। पादरी उन लिखणनि खे सुठा म्याणे हिकु जिलदारी खे जनमे थो ऐं बंदि खोली जे टार्चर खे पाण हिकु तरतीब महसूस थो करे। अहिड़ी रीति नाविल पढ़ंदड़ मथां खुलंदो वञे थो, पर उन्हनि खोली खे अञा बहितर करण ऐं नाविल जो पस मंज़र सम्झ लाइ उनजे दौर जी अर्जेंटीना ऐं लातीनी अमेरिका जे सियासी समाजी बिहक ते हिकु नज़र विझणु ज़रूरी आहे। लातीनी अमेरिका टी दुनिया जो उहो खंड आहे जेको पिणु अफ्रीका एशिया वांगुरु बेठकी दौर जो समूरे अज़ाबनि मंझां गुज़रियो आहे, जंहिंजी मज़ामत जा दास्तान पूरी दुनिया जे मज़लूम ऐं महकूम अवाम खे उत्साहींदा रहिया आहिनि, जेको जदीद बेठकी दौर में पिणु साम्राज्य जी साज़िश वर चढ़ंदो रहियो आहे। 1959 में क्यूबा जे इनकलाब खां पोइ अमेरिका पंहिंजे
पुठ खे सुर्ख सियासत असरनि खां बचण लाइ फ़ौजी दल खे अॻियां कयो। 1964 में ब्राज़ील खे सदर गोलाट जी हुकूमत फ़ौजी कोता सां ख़तमु कयो। 1971 बोलिविया अंदरि जनरल बंज़र चूंडियल हुकूमत खे कब्ज़ो कयो। यूराग्वे अंदरि 1973 में फ़ौजी आर्मी क़ाइमु थी। अॼु अमरीका ट्विन टावर्स ते दहशतगर्द हमले खां पोइ तारीख़ 9/11 खां अॻु पोइ दुनिया जी वराए ॾिसण में चाहे थी, पर हिकु ॿियो 9/11 अमरीका जे आशीर्वाद सां साथियो हीअ उन दौर जो हालतूं पेश थो करे ऐं नावल खे भेटे थो। कामेड बख़्शल जो ॾांहुं ॾाढो ज़बरदस्त आहे लिखण जो, हीअ पहिरियों टाइम। ऐं नंगर चना जेको आहे सो साथी असांजो हीअ जेको अर्पण लिखियो आहे जेको आहे सो न वॾो थींदो इन जो, मां इन करे जेको आहे सो थोरो मुख़्तसिर इन जो तारीफ़ पेश कयो। नावल तव्हां थोरो सम्झी वेंदो। नावल हिकु औरत जी दास्तान आहे जेल जी, उन जे पस मंज़र में हीअ नावल लिखियलु आहे। ऐं साथियो हीअ ॿियो जीअं नाले में ज़ाहिर आहे पहिरियों पहिरियों प्यार इवान तुर्गनेफ जो। हीअ नावल जेको आहे सो फस्ट लव जेको उन जो तर्जुमो आहे कि ॾाढो सुठो आहे। इश्क कंदड़ प्यार कंदड़ वारनि जे लाइ हीअ हिकु सुठी चूंड आहे। ऐं साथियो हीअ नंगर चना जा जेके किताब आहिनि, हीअ त मुख़्तसिर सिर्फ़ु 9 किताबनि जो तारीफ़ ॾिनो आहे, त हीअ आहिनि। बाक़ी ॿिया हिन जो जल्द मां मुकमल तफ़सीलदार रखंदुमि त नंगर चना जा ॿिया कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो किताब तर्जुमो थियल आहिनि, उनजो तफ़सील मां रखंदुसि। मूं सॼनि किताबनि जा बि इहो रखंदुसि वीडियो त कहिड़ा। साथियो हीअ जेको आहे सो पहिरियों पहिरियों प्यार फस्ट लव रूसी नावल जो तर्जुमो जेको इवान तुर्गनेफ जो आहे। साथियो जेकर तव्हांखे न मिले त हिन इदारे खां कॉल करे तव्हां घुराए सघो था, तव्हांखे घर वेठे 200 रुपए में पइजी वेंदो। ऐं हीअ अर्पणा कई आहे नंगर चना साहब वतन सां प्रेम कंदड़ नौजवान जे नाले, जेकी साॻी दिलि में प्रेमिका जी सुगंध बि सिंध जी सुराण सां गॾु संभाली हलंदा, जिन जे खेपनि भरियल अखियुनि में आज़ादी प्यार ऐं हुस्न गॾोगॾु साह खणंदा रहंदा। साथियो इहो नंगर चना जा जेको आहे सो लफ़्ज़। साथियो हीअ नंगर चना जो थोरो तारीफ़ ॾिनो आहे असांजे पब्लिशर। हीअ उन जा साथियो नंगर चना जा ही ॿिया तर्जुमा थियल किताब आहिनि, पर हीअ मुख़्तसिर आहिनि, हिन में एतिरो तफ़सील सां न आहे। पर जेको आहे हिन जेको असांजे दोस्त ॾिनो आहे पब्लिशर। बाक़ी हीअ नंगर चना चए थो त मां तॾहिं 9th दर्जे में पढ़ंदो हुयुसि, बाबा जे मां मूंखे ॻोठु वठी वञी अची इस्लामाबाद नाने करीम दाद उर्फ़ मतेरे जे घर में छॾियो। पापे खे असां भाइर भेनर जी पढ़ाई लाइ ॾाढी ॻणती हूंदी हुई। सा ॿराड़ी मां शहर आयसि त रुलियसि घणो पर खुलियसि घटि, न त चवंदा त मुड़ुसु रुले त खोले। साथियो हीअ पंहिंजी वार्ता ॿुधाए थो ऐं किताब जे बारे में ॿुधाए थो त हिन नावल एॾी। ऐं जॾहिं इवान तुर्गनेफ जो नावल पहिरियों पहिरियों प्यार प्रेम त मूंखे पंहिंजी उहा नंढपण जी रहिजी वियल छिक सिक वारी उभामंदी महसूसु थी। कची वई जो प्रेम छा थींदो आहे उहो सम्झाइण जो जतन कयो आहे। इवान तुर्गनेफ ऐं मूं पंहिंजी इन सादी गहली अणलिखी न सम्झ में ईंदड़ जज़्बे खे मान ॾियण लाइ हीउ नावल तर्जुमो कयो आहे। उन ऐं नावल ऐं उन जो तर्जुमो तव्हांखे वणियो त मुंहिंजा उन प्यार खे मान मिलियो। माण्हू उनखे उन खां वधीक ॿियो खपे त छा खपे। होश भटिया लख लाइक़ जंहिं माना जेको आहे सो तर्जुमो कयो। साथियो हीअ फस्ट लव जो तर्जुमो आहे। किताब तव्हांखे सॼी सिंध में मिली वेंदो, को ॾुखियो कोन थो मिले। ॿई किताब आराम सां सॼी सिंध में मिलनि था। साथियो नंगर चना जो प्यार भरियो पियो आहे। ऐं वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, किताब पसंदि अचनि त लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। जे न त तव्हां राज़ जा राणा आहियो, को बि तव्हां ते मयार न आहे साथी, बसि तव्हांजी मोहबतनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। थैंक यू।